अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल राबेल जी अॼु तव्हांखे वॾी ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। अगर दोस्तों तव्हां ही वीडियो न ॾिसंदो त तव्हां खां ही अपडेट मिस थी वेंदी ऐं तव्हां पोइ पछताईंदो त मेरे भाउ छो ऐं छाजे करे अपडेट असांखे न ॾिनी। जेकॾहिं मां चवंदा त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। तो असां तव्हांखे पहिरियां चई रहिया हुआसीं त जेको केटीएन टीवी ते ड्रामो अचण वारो आहे राबेल, उन जो नालो ज़रूर चेंज कयो वियो ऐं उन जे राबेल नालो हुयो उहो राबेल ख़त्म करे यानी उन जो नालो पाप नंगर रखियो वियो। दोस्तों तमामु ज़बरदस्त नालो रखियो वियो आहे ऐं हिन में सिंध जा नाले वारा अदाकार भी कम करे रहिया आहिनि। उन जे करे हिन जी नालो चेंज कयो वियो, यानी केटीएन टीवी वारनि जो सोप सीरियल ड्रामो आहे। इन जो पहिरियों जेको नालो हुयो उहो राबेल नालो हुयो, हाणे उनखे चेंज करे पाप नगर नालो रखियो वियो आहे। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हिन वीडियो खे शेयर करे ऐं काफ़ी दोस्तनि ताईं ही वीडियो पुॼाईंदा। जेको केटीएन टीवी ते ड्रामो अचण वारो आहे त उन जो नालो चेंज कयो वियो, यानी ही अब्बास गुलोडाणे वारो ड्रामो अथव। दोस्तों अब्बास गुलोडाणे हिन में ड्रामे में कमु करे रहियो आहे ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं बिलाल खोखर ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार हिन में ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों ही सोप सीरियल वॾी ड्रामो आहे ऐं ही केटीएन टीवी जो ज़बरदस्त ड्रामो आहे। ही दौलाब ड्रामे खे धक ॾेई सघे थो, यानी उनखे कट करे सघे थो। तो ही हाणे अव्हां जो कमु आहे हिन वीडियो खे शेयर करे ऐं अव्हां जे दोस्तनि ताईं ही वीडियो पुॼायो। अगर दोस्तों तव्हां ही वीडियो दोस्तनि ताईं न पुॼायो त पोइ दोस्तनि खे इहा ख़बर न पवंदी त राबेल ड्रामे जो नालो चेंज थी चुको आहे। जे करे हाणे तव्हां यानी काफ़ी दोस्तनि खे ख़बर इहा पइजी वञे त राबेल ड्रामो नालो चेंज थी चुको आहे ऐं अब्बास गुलोडाणे जो ड्रामो यानी केटीएन टीवी वारनि जो ड्रामो। ऐं दोस्तों हिन ड्रामे में मौजूद सतार लाड़ भी कमु करे रहियो आहे ऐं इरफान शेख भी ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि। हिन में अब्बास गुल जो मेन किरदारु आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।